नासिक कराची में वाक़िआ नासिक कराची के टीपू सुल्तान पुलिस इमारत से छापो हणी नौजवान के बाज़ियाब कराए वरितो है। पुलिस चवण त कार्रवाई दौरान चोरी इल्ज़ाम हेठि यरगमाल पिड़ियल नौजवान के बाज़ियाब कराए वियो है। पुलिस मूजिब नौजवान के खागी कंपनी इंतजामिया चोरी इल्ज़ाम हेठि ज़ंजीरनि में जकड़े रखियो हो। पुलिस मूजिब नौजवान ते तशद्दुद की वीडियो भी ठाही पई वञे। ख़बर अवां सां शेयर कई पिया। कराची में कराची की पुलिस इमारत से छापो हणी नौजवान के बाज़ियाब कराए वरितो है। पुलिस चवण त कार्रवाई दौरान चोरी इल्ज़ाम हेठि यरगमाल पिड़ियल नौजवान के बाज़ियाब कराए वियो। पुलिस मूजिब नौजवान के खांगी कंपनी इंतजामिया चोरी इल्ज़ाम हेठि ज़ंजीरनि में जकड़े रखियो हो। पुलिस मूजिब नौजवान ते तशद्दुद की वीडियो भी ठाही पई वई। कराची में वधिक तफ़सील मालूम कंदासीं इसाक सरकी खां। जी इसाक आगाह कजो। जी बिल्कुल मारवी ॾिसो टीपू सुल्तान पुलिस जेको शाहराह फैसल जे बिल्डिंग में छापो हुयो आहे। मुबैना तौर ते जेको 5 लाख रुपया चोरी जे इल्ज़ाम में जेको हिकिड़े नौजवान के बाज़ियाब करायो आहे, जॾहिं त नौजवान के निजी कंपनी जी इंतजामिया पारां जेको कूड़े इल्ज़ाम हेठि कैद करे रखियो हुयो। इहो पुलिस दावा कई आहे, जॾहिं त नौजवान के 3 अक्टूबर ते कंपनी इंतजामिया पारां ज़ंजीरनि में ॿधी करे उनखे हिकिड़े फ्लैट में बंदि करे रखियो हुयो। जॾहिं त नौजवान जी जेको नौजवान ते तशद्दुद भी कयो वियो आहे। नौजवान जी जेकी वीडियो आहे उहा भी ठाही वई आहे। इहो पुलिस जो चवण आहे। जॾहिं त नौजवान पारां जेकी तशद्दुद वारी वीडियो आहे उहा उन्हनि जे घर वारनि खे मोकिले करे ब्लैकमेलिंग जे ज़रिए उन्हनि खां भत्तो तलब करण जी कोशिश कई वई, जंहिंमें पुलिस खे इत्तला मिली। पुलिस पहुती त जेको नौजवान ॿधल हुयो उनखे आज़ाद कराए। जॾहिं त ज़ंजीरनि में ॿधल जेको नौजवान हुयो उनखे पुलिस जेको बाज़ियाब कराए थाणे मुंतकिल करे छॾियो आहे। जॾहिं त कार्रवाई जे दौरान तशद्दुद में मुलविस कंपनी जो जेको गार्ड आहे उहो गिरफ़्तार थी चुको आहे। पुलिस जो चवण आहे त गार्ड समेत जेके बयान उन्हनि जे खिलाफ़ केस दाख़िल करे जांच शुरू कई वई आहे। जी मेहरबानी इसाक तफ़सील ॾियण लाइ।